बगा गलत फहमी में जेको तोसां हशर कयोसीं उनजी तोखां माफ़ी था वठूं। अॼु खां पोइ तूं आज़ाद आहीं। साईं इहो तव्हां पक सां चओ था? हाड़े बाबा रुगो इहो ई न पर कारखाने समेत इहो सॼो कारोबार तोखे ई संभालणो आहे। कीअं कमदार इहे न? पर साईं हू गोलो। अरे बाबा गोले खे हाणे गोली हुन असां धोखो कयो आहे। पहिरियां कारोबार सेट करे वठूं पोइ ॾिसजां हिन गोले सां मां कहिड़ो अशर थो कयां। साईं मूंखे बि त गोले ई फासायो, बाक़ी मूं तव्हां खां धोखो करण जो कॾहिं सोचियो बि न आहे। बगा हाणे ॿियूं ॻाल्हियूं सभु छुटियूं, पर तूं कारखाने वारो कारोबार ऐं दरिया वारो कारोबार संभाले वेंदे न? कमदार छो न, मूंखे सॼी ख़बर आहे किथां माल अचे थो किथां वञे थो। सिर्फ़ु तव्हांजो हुकुम हूंदो रहेसि, बाक़ी हिकु आड़ी बि तव्हांजे हुकुम खां सवाइ दरिया में उॾामी कोन सघंदी रहेसि। ऐं हा तूं इहो यादि रख, तूं गोले जो ऐं गोलो तुंहिंजो दुश्मन आहे। कंहिं बि तरीक़े सां गोले खे ॻोल्हे रक्षनि में वेड़े अची रईस जे हवाले कर। कमदार आऊं गोले खे कतई बख़्श कोन कंदुसि, पर इहा बांह वारी ॻाल्हि कहिड़ी आहे? खैरू जी छोरीअ खे खणी दरिया में गुम थी वियो आहे ऐं उन छोरी जे करे ई हुन रईस जो सभु कुझु छॾे रईस सां फेर विधो आहे ऐं हाणे पाण खे गोले सां करे ॾेखारणी आहे। अवां छुटा आहियो, गोलो मुंहिंजो बि दुश्मन आहे। आऊं हुन खां पलांद वठण जे लाइ सोचे वेठो आहियां। रेस अवां मुंहिंजा हथ मज़बूत करे छॾिया आहिनि। हाणे इहो गोलो न बचंदो, न बचंदो। बगा अचे जी कारखाने जी चाबियूं अथई, वञी कारखाने जो कमु संभाल। ऐं हा अॼु तड़ ते माल लहंदी उनजो बि ख़्यालु कजांइ। ठीकु आहे साईं, अवां बेफ़िक्र थी वञो। कमदार तूं बगे खे कारखाने ते छॾिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।